अच्छा मन तुंहिंजूं टंगूं पैदाइशी लटकियल अथई। हा ईअं ई सम्झो। डिटेल में ॿुधाए छा थियो आहे। अड़े छा ॿुधायांव डॉक्टर साहब, शरीर में पेर चालू थींदा आहिनि, मथां खां हेठियों हिसो सॼो ख़राब थी वियो आहे। हे ॾिसो मथां जूं शयूं सभु मथे थियनि थियूं, हेठां जो हिसो सॼो ख़राब आहे। मुंहिंजो ट्रांसफर थी वियो आहे काकूस में। छा ॻाल्हि थो करी? हा सही में तो चवें, पर हिते मूंखे काकूस सफ़ा करण लाइ हार्पिक नथा ॾियनि, हुनजो छा कयां मां? अरे हुनजो टेंशन न खण, तोखे हार्पिक पहुचाइण लाइ मुंहिंजो घोटियो वेठो आहे न, घोटियो सस्ते में बि ॾींदई तोखे हार्पिक। हलो न तलवार जी धार खां न तोप जे गोले खां, मां ॾकंदो आहियां त ख़ाली ॾियारीअ जे कांटनि राकेटनि खां। हा हा मां मैदो ऐं पटाटा वठी थो अचां यार, हीअं रड़ियूं न कर मुंहिंजे मथां। अरे पप्पा मैदो ऐं पटाटा न, मैगी ऐं पास्ता चयोमांव। अरे रे मगज ई कमु नथो करे, भुलिजी थो वञा सभु। ऐं तुंहिंजे लाइ छा दारूअ जी बोतल आहे न? ईअं बस में न घुम, कोरोना थी वेंदी। तूं छो थो घुमी बस में? न घुम न यार तूं जिते वेंदी हुते मां त वेंदमि न। मां पहिरीं पंहिंजा वार कटींदमि, पोइ तुंहिंजा वार कटींदीमांइ, पोइ तुंहिंजो ठोड़ो मुंहिंजे ठोड़े सां टकराए करे पुछंदीमांइ तोखां रसगुल्लो चबाड़ींदे, पोइ चूसजे रसगुल्ला वेही करे। ओके त हाणे तव्हांजी हालत कीअं आहे? हथ टुटल कारी थुली माई। अड़े सॉरी मुंहिंजी ॻाल्हि जो बुरो न मञिजो, मां केॾी महिल पेशेंट यादि रहे न, इन लाइ हुन जे बारे में थोरो लिखी रखंदो आहियां। कोई वांदो कान्हे, असां बि हिनखे घर में कारी थुली माई चवंदा आहियूं। हो पोइ ठीकु आहे, हाणे हिनखे भले वठी वञोसि, ठीकु अथव बिल्कुलु। काकूस किनो न कयो आहे, जंहिंखे ॾिस उहे बड़वा हंगी हली था वञनि, पाणी विझण जो कोई नालो कोन थो खणे, ऐं काकूस भरिजी था वञनि पिया, ऐं चवनि था मां काकूस किनो न कयो आहे। त छा उहे सभु बेगुनाह आहिनि ईअं? उहो त मूंखे ख़बर कोन्हे, पर मां पंहिंजे हथनि सां 5 डोलूं पाणी विझी आयो आहियां, मुंहिंजे हथां काकूस किनो न थियो आहे।